नासिन मटियारी में इंतजामिया कारवायूं करे कोरोना SOP जी भञकड़ी कंदड़ 10 खां वधीक दुकाननि खे सील करे छॾियो। इंतजामिया मूजिबि कोरोना वबा ते ज़ाब्ते लाइ लॉकडाउन ते अमल करायो वेंदो। भञकड़ी कंदड़ दुकानदारनि खिलाफ़ कारवायूं जारी रहंदियूं। मटियारी में यह ख़बर अवां सां शेयर कयो पिया, जिते इंतजामिया कारवायूं करे कोरोना SOP जी भञकड़ी कंदड़ 10 खां वधीक दुकाननि खे सील करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं कामरान मेमण खां। कामरान, छा तफ़सील आहिनि? जी शायद बिल्कुल मटियारी में सिंध हुकूमत तरफा लगाए लॉकडाउन का इंतजामिया इंतहाई सख्ती करे छड़ी है। जै सिलसिले में डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह पारा एक लेटर कढियो वियो आहे, जंहिंमें हुन चयो आहे त मुख़्तलिफ़ जेके मटियारी ज़िले जा तहलकाननि में लॉकडाउन जी जेका आहे भॼकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वञनि ऐं लॉकडाउन ते मुकमल तौर अमल करायो वञे। डिप्टी कमिश्नर पारां जारी कयल लेटर में असिस्टेंट कमिश्नरनि ऐं मुख़्तियारकारनि ऐं SSP मटियारी खे लिखियो वियो आहे, जंहिं बैदि इंतजामिया तहरीक में थी वई आहे ऐं मटियारी ज़िले हेडक्वार्टर में कार्रवायूं कयूं आहिनि, जंहिंमें मुख़्तियारकार मटियारी पुलिस नफ़री साण करे शहर जो गश्त कयो, जंहिंमें SOPs ते अमल न कंदड़ ऐं लॉकडाउन जी भॼकड़ी करण जे इल्ज़ाम हेठि जेके 10 खां मथे मुख़्तलिफ़ दुकान आहिनि उहे सील कया विया आहिनि, जंहिंमें जनरल स्टोर आहिनि, मनियारी जा दुकान आहिनि, कपिड़े जा दुकान आहिनि, उन्हनि खे सील कयो वियो आहे ऐं उन्हनि मथां ॾंड पिणु विधा विया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो त डिप्टी कमिश्नर जे लेटर बाद SSP मटियारी पाण बि हिन मामले जी जांच करे रहियो आहे ऐं उन तमामु SHOs ऐं DSPs खे बि लॉकडाउन ते सख़्तीअ सां अमल करण जूं हिदायतूं कयूं आहिनि ऐं पुलिस जेको कारोबार एकड़ वेकड़ खोलियल हो उनखे पिणु बंदि कराए छॾियो आहे। जी, वॾी महिरबानी कामरान मेमण अपडेट करण जे लाइ। हिंगोर जा वेझो 4 ॾींहं अॻु अख़बार